जिते किताब बि आहिनि शाह जा मुख़्तलिफ़ रिसाला मुख़्तलिफ़ लेखकनि जा लिखियल आहिनि। भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायो। साथियों अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो पहिरियों व्लॉग आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह खां शुरूआत आहे। हीअ बाज़ार आहे जिते ॿारनि जा रांदीका खाइण पीअण जूं शयूं मिलंदियूं आहिनि। हीअ बाज़ार आहे तमामु बेकरी आहे। हिन जा ॿ टे पार्ट्स आहिनि, साॼे पासे बि खाॿे पासे बि। असीं दरगाह जी तरफ़ वञी रहिया आहियूं, असां सां गॾु रहिजो। दरगाह साम्हूं आहे मथां, हीअ बाज़ार आहे। भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायो। ओ मुझो तो पुजायो मन जू में तू ओ भिट। असां दरगाह ते हाणे पहुची विया आहियूं। तव्हां ॿुधो पिया, अंदरि साज़ बि वॼनि पिया। हलो हलो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1699 हाला में ॼाओ। संदसि पीउ जो नालो शाह हबीब हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो वॾो शाइर हो। संदसि शाइरी प्यार अमन ऐं जिदोजहद सेखारे थी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मुक़बरो गुलाम शाह कलहोड़े अॾायो। संदसि किताब जो नालो शाह जो रिसालो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1752 में वफ़ात कई हाला में।
तव्हांखे पहिरीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मुक़बरो ॾेखारियोसीं ऐं हीअ संदसि पीउ शाह हबीब जो मुक़बरो आहे। मुजस्मो ठहियल आहे। पखी बि आहिनि वेठा। अॻिते हलूं पिया पाण मुजस्मे जे तरफ़। ओ भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझ तो पुजायूं। ओ भिट